कंडियारो साहिती परगणी जे तालीमी माहिर उस्ताद मोहम्मद इब्राहिम लाखो जे अलविदाई तक़रीब बॉयज़ प्राइमरी स्कूल मोहम्मद सिद्दीक लाखो में कोठाई वई, जंहिंमें लाखा बिरादरी जे मौज़ शख्सियत रिटायर्ड प्रोफेसर यूनिवर्सिटी ऑफ सिंध अब्दुल हकीम लाखो, रईस ज़ाहिद हुसैन लाखो, प्रोफेसर मोहम्मद कामिल लाखो, उस्ताद मुजाहिद हुसैन लाखो, उस्ताद मोहम्मद शरीफ मंगरियो, उस्ताद साजन अली लाखो, खुश मोहम्मद लाखो समेत शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जो आगाज़ क़ुरान पाक जी तिलावत सां कयो वियो, जंहिंजी सहादत ओशाक अली मंगरियो माणी। इन मौक़े ते मुक़र्ररीन ख़िताब कंदे चयो त उस्ताद इब्राहिम लाखो हिकु सुठे ऐं सुहिणी सोच जी मिसबत रखंदड़ शख़्स आहे। हिन तालीम खाते खे 36 साल ॾिना आहिनि। हीउ हिकु उस्ताद हुअण सां गॾोगॾु समाजी कमनि में ऐं ॻोठ जी बहितरी लाइ पाण पतोड़ींदो रहियो आहे। इन मौक़े ते आयल महिमाननि पारां रिटायर्ड थींदड़ उस्ताद मोहम्मद इब्राहिम लाखो खे टोपिन अजरकनि समेत नोटनि जा तोहफ़ा पेश कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।